या रसूल अल्लाह महबूब इन ॾेई न वञो मूं ॾे हली आ छो त क़ुरान मूं ते लहणो आहे अव्हां जो दीदार मूंखे करणो आहे। हाफ़िज़ साहब जबल खे के ख़बर पई त नबी आहे अब ॻाल्हायो ओॾा छा त ॻाल्हायो सुनियो जबल खे पहाड़ के खबर थी पई सॾे तो इलैया या रसूल अल्लाह इलैया या हबीब अल्लाह इलैया या नबी अल्लाह महबूब मूं ॾे हली आ नबी सुहिणा मूं ॾे हली आ हबीब मूं ॾे हली आ त दिल खे बाग़ बहार बनाया। हुज़ूर जबल नूर ते ग़ार में मथे वञनि था पिया इबादत पिया कनि छा पिया कनि अरे बि शर्म नथो थिएव जो लिखो था त 40 सालनि जी ख़बर ई कान जे ख़बर जी बात खे बि कई जबलन छो थियो सॼो सलाम छो थिए पढ़ियूं साईं करीम अलैहि सलाम उन जबल जे सॾनि खे ॿुधी विया जबल ते पेर पिया रखनि आहा बेटा ऐसा मैं तो डूंगर तूं ॾाढो तो ॾाढा ॾाढायूं करी मूं त न धरतीअ वही जीअं वण वढे वाढो ही करम जो काढो न त पथरे केर पंध करे कदम रखंदा वञनि तवजो ॾे मुंहिंजा भाउ हबीब जा कदम आहिनि ऐं पत्थर मुस्तफ़ा जे कदमनि खे नरम थी चुमन बि था सलाम कनि था चढ़ंदा विया ग़ार ताईं पहुता पंहिंजे मालिक जे प्यार ताईं पहुता उते हिकिड़ो हफ़्तो गुज़रियो वरी मोटी घर आया वरी अचनि वरी वञनि वरी अचनि वरी वञनि जॾहिं 40 साल पूरा थिया हल अल्लाह ताला जो जिब्रील अमीन क़ुरान करीम जूं आयतूं खणी अचे ग़ार में पहुतो अरे सो करे इक़रा साईं पढ़ छा थो चवे ॾाढियां ॻाल्हि इक़रा पढ़ साईं चयो मां अन बि कार मां न पढ़ंदुसि मां साईं इक़रा पढ़ पर मां न पढ़ंदुसि टियों दफ़ो इक़रा पढ़ साईं चयो मां अन बि कार मां न पढ़ंदुसि अल्लाह महबूब फरमाइन फ़क़तनी जिब्रील हत्ता बलग मिन्निल जहद पोइ जिब्रील मूंखे भाकुर विधो भाकुर पाए ज़ोर ॾिनई त मूंखे पर बलग मिन्निल जहद थकावट वरी खेस पई थिए सुभान अल्लाह चओ न ॾाढा सुभान अल्लाह चओ वाह वाह जिब्रील पियो दिल में सोचंदो महबूब अञा देर सां भाकुर त पाया भाकुर पाईंदे पाईंदे इक़रा साईं पढ़ साईं न जॾहिं चोथों भेरो थियो चथो इक़रा बिस्म रब्बिक हबीब रब जो नालो पढ़ साईं चयो रब जो नालो वठ त पढ़ा हाणे कुरान शुरू थी वियो इक़रा बिस्म रब्बिकल लज़ी खलक़ खलक़ल इंसान मिन अलक़ इक़रा व रब्बुकल अकरमुल लज़ी अल्लम बिल कलम अल्लमल इंसान मा लम यअलम ही 5 आयतूं लही आयूं आहिनि हबीबन कुरान पढ़ियो आहे जिब्रील पेश कयो आहे कुरान जूं आयतूं खणी मुंहिंजा महबूब मोटी था अचनि पंहिंजे पाक घर में आया हज़रत खदीजतुल कुबरा साण वेठी आहे हमें त ज़म्मिलूनी ओ खदीजा कंबल खणी आ तो मां कुरान खणी आयो हां मथा चादर विझी सुम्ही रहा हुजूर सुमन था मथा चादर पई आ अल्लाह फरमातो हबीब या अय्युहल मुज़म्मिल कुमिल लैल इल्ला कलीला ओ चादर वेठण वारा नबी सुम्हण जे लाइ कुरान कोन आयो आहे या अय्युहल मुद्दस्सिर कुम फअनज़िर व रब्बक फकब्बिर उथी मो अल्लाह जे बाणन खे ॾेजार मुंहिंजी वॾाई बयान कर कुरान पहुची वियो आहे हाणे मैदान मल्हार जो वक़्तु अची वियो सुम्हण जो वक़्तु न आहे कहिड़ी तारीख़ ही रमज़ान शरीफ़ जी 17 ॻाल्हि कहिड़ी ॾाढियां ॻाल्हि ऐं राति कहिड़ी सूमर जी वाह 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 महबूब ॼमे बि सूमर जे राति
वही जो नुज़ूल सूमर जे रात, मके मां हिजरत सूमर जे रात, मदीने जे सैं जो मेराज सूमर जे रात, तो मदीने में दाखिला सूमर जे रात, दुनिया ता ज़ाहिरी रहलत सूमर जे रात। कुरान लही आयो महीनो रमज़ान जंहिंजो वॾो शान शाहिद कुरान अकुल हैरान मञण वारो मुस्लमान न मञे त बेफरमान मञे त जन्नत जो हक़दार न मञे त जहन्नम न लाचार कलमूं पढ़ंदो वञे त जन्नत जे दर्जनि ते चढ़ंदो वञे। चओ सुभान अल्लाह। कुरान लही आयो रब छा फरमायो शहर रमज़ान अल्लज़ी उनज़िल फ़ीहिल कुरान, ही महीनो जंहिंमें कुरान लथो आहे हिन जो नालो छा आहे? ॻाल्हाए था रमज़ान। माना लफ़्ज़ जी माना मूं चयो ॿुधाईंदो त चाराना ख़र्च कया खणी हाफ़िज़ साहब खे चई ॾीन चाराना। रमज़ान जी माना सारींदड़। ॻाल्हाए छा? ॾाढियां ॻाल्हाए छाखे? गुनाहनि खे, छाखे? बुरायुनि खे, छाखे? ॾोहनि खे, छाखे? नफ़्स खे, छाखे? शैतान खे, छाखे? बद आदतुनि खे। एॾो प्यारो महीनो मुझे महबूब फरमायो अल कुरान व रमज़ान यशफ़ान यौमल मीज़ान इंदर रहमान। कुरान ऐं रमज़ान ॿई क़यामत जे ॾिहाड़े शफ़ाअत कंदा। ॻाल्हि छा कंदा? मुंहिंजे तुंहिंजे हाल ते रहम पियो थिए। इन जे करे अल्लाह जे बाने छा फरमायो? हमें तो पियो गुनहगारो न घबराओ सियाहकारो न शर्माओ कि तुमको ढूंढती होगी वहाँ रहमत मोहम्मद की। गुनहगारों को जन्नत से कोई रोके तो क्यों रोके कि वो जन्नत मोहम्मद की तो ये उम्मत मोहम्मद की। कुरान शफ़ाअत कंदो। ॻाल्हाए रमज़ान शफ़ाअत कंहिंजे इलाज को ॾींहं जो किटली खे लॻो पिया। ख़ुदा हया ॾे आमीन चओ। ख़ुदा सोच ॾे आमीन चओ। अल्लाह जे ज़ात बरकत बांधणो उहो रमज़ान जो महीनो आहे, उहो शान वारो महीनो आहे। मुंहिंजे हबीब करीम जी ज़ात बरकत फरमाईंदा था रमज़ान जे महीने में एॾी अल्लाह जी महिरबानी थींदी आहे जंहिंजो को हिसाब ई कोन्हे को। हर रोज़ शाम जो 10 लख जहन्नमी जहन्नम जी बाहि खां आज़ाद थींदा। ॿुधजां अञा ईंदो कमु, अञा कमरो ईंदो, रब राज़ी थींदो, मदनी ॾाज ॾींदो, हर कंहिंजो ग़म वींदो। चओ सुभान अल्लाह। एॾो प्यारो महीनो, सुहिणो महीनो, शान वारो महीनो। कुरान शफ़ाअत कंदो। रमज़ान जो महीनो शफ़ाअत 71 में जॾहिं पहिरें हज ते रब हाज़िरी नसीब कई, हितां जलसो करे वियासीं बहरी जहाज में। हिकिड़ो मौली साहब तकरीर पियो करे, कोई नहीं छोड़ा सकता, कोई नहीं। लठ लठा वजह से कोई नहीं छोड़ा सकता, कोई नहीं। माण्हुनि चयोसीं चए थो त केर बि कोन छॾाईंदो। अब आप जिहाद में पिया हलूं, भॼण जी जाइ कंहिंजी बि कान्हे, अॻियां समुंड आहे, वञी पोइ कान्हे। बिस्मिल्लाह करे था ॻाल्हायूं। मौली साहब अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम जी। क्या हाल है जी? मुझे हाल भलो आहे जी। जनाजे जी नमाज पढ़बी आहे तब नंढे ॿार लाइ दुआ कहिड़ी पढ़बी? जी बड़ी बात है, आपको भी नहीं आती? माशाल्लाह दाढ़ी मुंह पे है, आपको भी नहीं आती? मैंने कहा भाई आप सुनाए तो सही, मुझे आती है या न छोड़ो, सुनाए ना। अल्लाहुम्मा जअलहु लना फरतन। मैंने कहा फरत का माना क्या? अच्छा जी, अच्छा आप कोई फड्डा लेकर आए हैं।
फडो कहिड़ो आहे? फरत जी माना जेको अॻिते हली कंहिंजो इंतज़ाम करे, अॻिते हली कंहिंजो। नबी सोने जन दुनिया तां ज़ाहिरी बुरको पे मटायो, सहाबनि जे अखियुनि मां ॻोढ़ा पे वया, महबूब जे प्यारनि नगनि रुनो पे, नबी करीम जी दिल भर न्याणी खातून जन्नत अखियुनि मां आब हुयो। पाण समय था मुंहिंजा बचड़ो, मुंहिंजा साहबियो रोन अन फरतकुम अलल हौज। दुनिया ते को कंहिंजी अॻवानी कंदो आहे, को कंहिंजी। मां मुस्तफ़ा में जे लाइ थो हलां त उम्मत जे लाइ हली सभु इंतज़ाम ठाहे छॾिया, जीअं पसंदा वञो तीअं जन्नत ॾे रवाना थींदा वञो। मौलाना फरत का माना क्या? फरत का माना पेशवाई करने वाला, आगे जाकर इंतजाम करने वाला। मैंने कहा आप ये बताएं आगे दुआ में क्या है? अल्लाह मजअलहु लना फरतन वजअलहु लना अजरन व ज़ुखरन वजअलहु लना शाफ़िअन व मुशफ़अन। मौला इन बच्चे के असांजो अॻवान बना, इनखे असांजो अजर बना, इनखे असांजो ज़ख़ीरो बना, इनखे असांजो शफ़ाअत कंदड़ बना, शफ़ाअत क़बूल पियल बना। मुझे अजब थो लगे मौली, खुदा हिदायत ॾेई समुंड में बुॾी नथो मरी जो माण्हुनि खे खारींदो थो वती। अरे जे ॿार शफ़ाअत करे सघे थो त यतीम जो यार बि शफ़ाअत करे सघे, करे थो या न? ॾाढा ॻाल्हि। मुंहिंजो अक़ीदो इहो अथई, सुन्नत जमात जे आलिमनि जो अक़ीदो, वलीअनि जो अक़ीदो, सहाबनि जो अक़ीदो, इमामनि जो अक़ीदो, ख़ुदि नबीअनि जो अक़ीदो इहो आहे त जंहिंखे जो कुझु मिले थो ॾींदो ख़ुदा आहे सदको मुहम्मद मुस्तफ़ा जो। वाह वाह इमाम शरफुद्दीन बूसीरी, कसीदे बुरदे वारा बुजुर्ग। चओ सुभान अल्लाह, खुली चओ सुभान अल्लाह, खुली चओ सुभान अल्लाह। फरमाया तो फइन्नहु शम्स फदलिन हुम कवाकिबुहा। नबी आहे सिज, छा आहे? ॾाढा त क़ुरान करीम जी हिकिड़ी आयत आहे, हाणे मां उन तफ़सील लिखियो आहे, दुआ कयो छपजे। छा थो फरमाए अल्लाह? इन्न अल्लाह अस्तफ़ा आदम, सही आहे वक़्ति उठजो गौर सां। इन्न अल्लाह अस्तफ़ा आदम व नूहम व आल इब्राहीम व आल इमरान अलल आलमीन। इन्न अल्लाह अस्तफ़ा आदम, अल्लाह आदम खे बरगुज़ीदो बनायो, नूह खे बरगुज़ीदो बनायो, इब्राहिम जे औलाद खे बरगुज़ीदो बनायो, इमरान जे औलाद खे बरगुज़ीदो बनायो। इन्हनि जा ज़िक्र आया, नाला आया। तफ़सीर क़ुरतबी दुनिया में मशहूर तफ़सीर आहे, क़ुरान पाक जो मञियल तफ़सीर आहे। मुफ़स्सिर क़ुरतबी लिखे थो पियो त भला नबी करीम जो नालो हिते छो न बयान थियो? लिखे थो नालो इन जे करे बयान थियो आहे जो नबीअ जो शान इने चूंड खां अञा मथे आहे। महबूब जो शान इने चूंड खां, चओ अञा, ॾाढा ॻाल्हि, अञा मथे आहे, केतिरो मथे आहे। वाह वाह इमाम शरफुद्दीन बूसीरी। फरमाया तो फइन्नहु शम्स फदलिन हुम कवाकिबुहा युज़हिरन अनवारहा लिन्नास फ़िज़ुलमी। हींअर बा सिज आहे ॿार, तारा चिमकण पिया न, सिज निकिरंदो त बीहंदा, लही कोन था वञनि, बीठा आहिनि, पर सिज जे तजल्लियात में तारा नज़र न ईंदा आहिनि। ऐं तारनि खे जेका चमक मिले थी पई उहो सिज ग़ाइब थी कंहिं हिसे में आहे, उतां जी हिन ते रोशनी पई थी पवे। ईअं तिरको पवंदो आहे न, आईने जो ओलो पवंदो आहे, ईअं पए थो पियो। इमाम बूसीरी फरमायो त जीअं तारनि खे सिज खां थो नूर मिले, ईअं नबीयनि खे मुहम्मद घोट खां थी नबूअत मिले। वाह सही वाह, वहरे बूसीरी बुज़ुर्ग। भला महबूब जो केतिरो शान आहे, मटियारनि ताईं, खीबर ताईं, ठोरनि ताईं, उॾेरे लाल ताईं, टंडो आदम ताईं। चए तो छा थो फरमाए? फरमाए तो फ़इन्न
फदल रसूलिल्लाह लैसा लहू। मुझे महबूब जे शान जी हद अथव ई कान। तू छा थो चई? हद आहे जे नाहे त हथ सां मथे चौदा नाहे। ठूठो हथ छाला थो करी कश्मीरी फत मत तो करे रेखार। फइन्ना फदल रसूलिल्लाह लैसा लहू हद्दुन फयुरिबान हो नातकुम बेफमी। महबूब जे शान जी हद कान्हे। सी भला मथे केतिरो आहे? या तो फाकन नबीना फी खल्किन फी खुलुकी वलन यदानुहु फी इल्म वला करमी। मुझो महबूब नबियन खां एडो बुलंदा एडो बुलंदा एडो बुलंदा ॿिया बराबर त कोन्हे को, पर मुस्तफ़ा जे शान खे वेझो बि वञी नथा सघनि। वेझो बि वञी यूसुफ चए थो तुसीं हुस्न जी पलट मूं ते कर। इब्राहिम चए थो खलील जो ॾाज मूंखे मिले। मूसा चए थो त कलाम जी बरकत मूंखे मिले। यहया चए थो त पाक दामन जी बरकत मूंखे मिले। ख़ुदा जे ज़ात जो कसम ॿियनि सभिनि नबियनि जूं सिफ़तूं हिकिड़े पासे कर, मदीने जे घोट खे ॿिए पासे बिहार। ॿियनि सभिनी जूं सभई सिफ़तूं मुस्तफ़ा जे हिक सिफ़त जे बराबर नथी। अखियूं पट, हौसला कर। नबी जी ज़ात बरकत खे क़ुरान मिलियो आहे, रमज़ान जे महीने में मिलियो आहे, शबान में न रमज़ान में लही आयो आहे, 17 रमज़ान जी आहे, गारे हिरन में आयो आहे। अल्लाह जे महीने में क़ुरान लाथो आहे। उहो महीनो शानदार आहे। मूं अर्ज़ बि कयो त महीने जे हिक ॾींहं में 10 लख जहन्नमी जहन्नम खां छुटंदा। जुमे जी राति थींदी आहे। रब चवंदो हाणे ॾींहुं न राति सॼी न, जीअं सिज लथो आहे जुमे जी राति बीठी आहे। हिक घड़ीअ में 10 लख आज़ाद वञनि। 4 जुमा आज़ादी थी आहे, सॼो महीनो आज़ादी थी आहे। 29 तारीख़ बि थी आहे। जोर लॻायो जेके बि गुनहगार छुटी विया हल उन सभिनी जे तरह अॼु 29 में आज़ाद कयो। ईद जो ॾींहुं थी वियो, ऐलान कयो त मुस्तफ़ा जे मुहबत वारो अॼु मां जे पेट मां पाक ॼावल ॿार वांगुरु पाक थी आयो। क़ुरान बि शफ़ाअत कंदो, रमज़ान बि भला बच्चा भी शफात कन, कुरान भी शफात करे, हर शे शफात करे, या सब शफात पोया। अव्वल शफात जो बंद चल दरवाजो खड़के खोले, मदीने जो मीर खोले। मदीने जो क्या मदीने जो छाता फरमाइन अना अव्वल मैं यदुक बाबल जन्नत। जन्नत का दरवाजा बंद होंदा, कंहिंजे लाइ न खुलंदा। मां खड़का खोलींदुसि, पुलिस रात केवल पेर मार खे लंघंदुसि, ख़ुदा केवल सजदो मां करे चवंदुसि, हाज़े को सरवल मां प्यारींदुसि। जेको ख़ुदा मूंखे ॾिनो आहे मुंहिंजे शान जी पती बि ॿिए खे मिली कान्हे। महबूब जी शफात हक़ साईं लिखियो आहे ठटे वारे बुज़ुर्ग त जॾहिं महबूब दुनिया तां ज़ाहिरी रिहलत फरमाई, हज़रत अबू बकर सिद्दीक़ सुहरे जे ख़िलाफ़त जो दौर आहे। शाम सुबुह मसाला कई अॻियां आया, मंझंदि जो टाइम आहे। हज़रत अमीर उमर फरमाए थो, कहिड़ो अमीर उमर? सुभान अल्लाह चओ, ॾाढा चओ सुभान अल्लाह। हे तरावीह जी सख्ती सां पाबंदी न कराई। शेर खुदा जहरे जवान दुआ घुरी, अल्लाहुम्म नव्विर कबर उमर कमा नव्वर मसाजिदना। मौला जे उमर असांजे मस्जिदनि खे रोशन करे छॾियो आहे, ईअं उमर जे कबर खे बि रोशन करे छॾ। ख़ुदा जो फज़ल आहे, नबीअ जी महिरबानी आहे, अलीअ जी दुआ आहे जो अमीर उमर अॼु बि मुहम्मदी भाकुर में सुतो थियो आहे। आला हज़रत मैदान में अची वियो। फमे तो फारिक हक़ बातिल इमामुल हुदा तेरे मसलूल शिद्दत लाखों सलाम मुस्तफा जाने रहमत शमए बज़्म हिदायत पे
शमाए बज़ में। तो हजरत अबू बकर सिद्दीक खान, हजरत अमीर उमर, साईं छा पिया चओ? मां हाज़ल बुका, ही रोन छा जो? हेॾे निहारियो अदा। साईं फरमायो, मूं महबूबन करीमन खे ॾिठो त हबीबन जो हिकिड़ो हथ अर्श जे कुंगरे में आहे ऐं ॿियो हथ संदन पाक हथ, प्यारो हथ जहन्नम जे दरवाज़नि खे बंदि करे रहियो आहे। कंहिं लिखियो आहे मखदूम मोहम्मद हाशिम, कंहिं लिखियो आहे ॻाल्हाए ॻाल्हाए वाह वाह सुहिणा मखदूम साहब दरवाज़नि खे बंदि करे रहियो आहे। पुछां थो या रसूल अल्लाह त मूं ॾे निहारीनि था, मुंहिंजे महबूब जे पाक खिन मां ॻोढ़ा था वहनि। पुछण खां अबू बकर ॿी ख़बर क़िबला ही छा मामिलो आहे? हमेशा मां अल्लाह ताला खां दुआ घुरी आहे, रब करीम खे अर्ज़ करे छॾियो आहे त मुंहिंजा मौला मुंहिंजे गुनहगार उम्मत ते महिरबानी कर। रब जो हबीब जीअं चवी तीअं कयां। मूं अर्ज़ कयो मुंहिंजा मौला मूंखे मोकल ॾे त मां जहन्नम जा दरवाज़ा बंदि करे छॾियां, ताला लॻाए छॾियां, न खुलियल हूंदो न मुंहिंजा उम्मती जहन्नम में वेंदा। करम त निहार, मेहरबानी त निहार, थोरा त निहार, चओ सुभान अल्लाह। मुंहिंजे हबीब करीम जा उम्मतीयो, मुंहिंजे महबूब करीम जा परवानो, मुंहिंजे हबीब जी शफ़ाअत बि हक़ आहे, इमाम जी शफ़ाअत हक़ आहे, औलिया जी शफ़ाअत हक़ आहे, अंबिया जी शफ़ाअत हक़ आहे, ख़ुदा जे क़ुरान जी शफ़ाअत ऐं रमज़ान जी शफ़ाअत। ख़ुदा करे ही महीनो असां खां राज़ी थिए। सुनो अली अल मुर्तज़ा शेरे खुदा, वो राज़दार खफी जली है, जिधर भी देखो अली अली है। हिन महीने में साईं जी शहादत ॼमे पियो काबे में। किथे बि ॼमे? शहीद मस्जिद में। इब्तिदा किथे, इंतिहा किथे? इब्तिदा किथे? कसेरा मुयस्सर नशदी सआदत बेकाबा विलादत बिमस्जिद शहादत। तफसीर मज़हरी खोलियो, मज़हरी खोलियो, मज़हरी खोलियो। लिखे थो त अॻियनि उम्मतुनि में, अॻियनि उम्मतुनि में जेका बि वली आया, हज़रत आदम खां वठी ईसा नबीअ जे उम्मत ताईं जेके वली आया उन्हनि खे बि फैज़ अलीअ जे हथां मिलियो आहे। तफ़सीर मज़हरी क़ुरान जो तफ़सीर, उन्हनि खे बि हज़रत अलीअ जे हथां फैज़ मिलियो आहे। ॼमे किथे पियो? ॻाल्हाए त सही, छो ॿियूं जायूं न हुयूं छा? बना इस वास्ते काबा तुम्हारी जाए पैदाश कि वो है इस्लाम का काबा और तू है ईमान का काबा। ईमान जो काबो आहे, हसनैन जो बाबो आहे, जो हसनैन जो प्यारो आहे, शान वारो आहे, ॾाढो भलारो आहे। चओ सुभान अल्लाह, ॾाढा जो सुभान अल्लाह। शहीद पियो थिए, किथे पियो शहीद थिए? कीअं पियो शहीद थिए? रमज़ान जो महीनो आहे, ओ खाई सुम्हण वारा, खोंघरा हणण वारा, रोज़ा न रखण वारा, निमाज़ न पढ़ण वारा, मुस्लमान सॾाइण वारा, कुझु कहार जे कहर जो डपु कर, कुझु नबी सुहिणे जो शर्म रख, कुझु अली सुहिणे जो हया रख। राति सॼी राति तरावियूं हलियूं आहिनि, क़ुरान करीम जी तिलावत हली आहे। मां क़ुरान पढ़ां अल्हम्दुलिल्लाह 2 सीपारा 3 पढ़ां, हाफ़िज़ साहब पढ़े 5 सीपारा पढ़े, हाफ़िज़ पढ़े 8 सीपारा पढ़े, हाफ़िज़ ज़ोर लाए 10 सीपारा पढ़े। वाह शेर ख़ुदा तुंहिंजी तिलावत, दुल
दुलदुल बीठी आहे, सारी बीठी आहे, हिकिड़ो पेर के में विझे थो पियो अऊज़ बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अल्हम्दुलिल्लाह खां क़ुरान शुरू करे पेर खजंदो वञे, क़ुरान हलंदो अचे, ॿेर के में पेर पहुचे त ख़त्मो पूरो थी वञे। आन त को कारी, आन त को हाफ़िज़ बीठो मैं तो मदीने वारो सलूनी अम्मा दूनल अर्श, अर्श खां हेठां जो कुछ पुछणो अथव अलीअ खां पुछो। हा हा ही त नबी खे कोन मञनि, भित के पोयां ख़बर कान्हे, अरे टुकर बि खायो न तूं ऐं बेहया बि न। अली साईं फरमायो सलूनी पुछो, मूंखां पुछो, अम्मा दूनल अर्श, अर्श खां हेठि पुछो। जिब्रील अमीन अचो, अॼु मां भला आज़मायांसि इंसानी सूरत में, सुहिणी सूरत में। अस्सलाम वालेकुम, वालेकुम सलाम, मरहबा, अहलन व सहलन, कैफ जेत, कीअं आयो आहीं? चई साईं अव्हां चओ था त अर्श खां हेठि। जिब्रील अर्श खां हेठि हूंदो आहे सिदरतुल मुंतहा ते। ॿुधायो जिब्रील किथे आहे? सुहिणे अली मुर्की फरमायो जिब्रील साईं हा, निगाह मथे हेठि सॼे खबे थी, जीअं आसमाननि में बि कोन्हे, तहते सरा ताईं बि कोन्हे, ॾखिण उत्तर ओभर ओलह पहाड़नि में समुंडनि में बि कोन्हे, किथां? चई या तूं आया मां अली तूं जिब्रील आहीं। कसम थी रब जो मस्जिद में वेठो आहियां, जॾहिं अलीअ जो इल्मु ही आहे, ॿुधा त नबीअ जो इल्मु छा हूंदो? हा ॿुधा त मुंहिंजे महबूब जो इल्मु छा हूंदो? ख़ुदा हिदायत ॾे मुस्लमान, अकुल ॾे मुस्लमान, समझ ॾे मुस्लमान। हजरत अबू हुरैरा साईं जो सहाबी फरमाए थो नबी करीम जी ज़ात आबरका जे दरबार में खैरात जो माल आयो सदके जो। फरमायो अबू हुरैरा जी साईं तूं इन जो चौकीदार आहे। हाज़िर साईं महबूब जो हुक्म थियो, मां वेठो हां, सभु सुम्ही रहिया, हमरा हिकिड़ो आयो चोरी पियो खणी वरितो मांसि, चोरी थो करी। चई अलाह जो नालो ते अॼु छॾ ग़रीब आहियां, वरी न ईंदुसि। फजर जी निमाज़ थी, हबीबनि जे पुठियां निमाज़ पढ़ियमि, अञा मां ॿुधायां ई नथो। साईं पाण फरमाइनि था त अबू हुरैरा जी साईं मां फाल असीर कल बार, रातों के हमरा जी ख़बर ॾे कीअं ॿधो हुइसि, कीअं ॿधो हुइसि, के भला काबू कयो मांसि। चई अलाह जो नालो थी छॾियो मांसि। साईं चयो छॾी सही, वरी राति वरी ईंदी। साईं गुज़िरियल जी ॻाल्हि जो बि इल्मु, ईंदड़ जो बि इल्मु। मिशकात खणी अचो, मिशकात, वरी राति ईंदी। हा साईं हली अचे ॾिसंदासीं, वरी राति आयो, छिके खणी ॿधो मांसि। अरे तो मां न ईंदुसि न। चई साईं 3 ख़ता जी माफ़ी थींदी आहे त ॿी आहे, ख़ुदा जे नाले छॾ, वरी न ईंदुसि। सुबुह थी, साईं चयो वरी ईंदी, 3 राति थी आहे, वरी आयो आहे। जीअं मुंहिंजे साईं ॾसियो तीअं थियो आहे। अल्लाह लकब उम्मी मगर कौनो मका के इल्म से वाकिफ, अरे खुदा वंदे पाला के पढ़ाए ऐसे होते हैं। तो जो पढ़ायल फेल थे, मुझे पढ़ायल ना पास थे मुमकिन आ, पर अर्रहमान अल्लमल कुरान खलकल इंसान, देखे रब पढ़ाए सो कॾहिं बि फेल नथो थी सघे। 3 राति साईं ते हाणे घणा जे पूरा कसम न छॾींदो सा बधई जेके हल तोखे हबीब रची थो हलां। ये अबू हुरैरा ॻाल्हि ॿुध, अॼु छॾ, हिकिड़ो नुस्ख़ो रचे थो वञा। जे कहिड़ो? सुम्हण वक़्तु जेको आयतुल कुर्सी पढ़ंदो, आयतुल कुर्सी पढ़ी पोइ सम्हंदो, उन खे त रब बचाईंदो, घर खे त बचाईंदो, पर उन जे पाड़े वारनि 100 घरनि खे बचाईंदो।
हाणे छॾ चेरा वञ हज निमाज़ पढ़ी साईं चयो अबू हुरैरा कूड़ो हो पर ॻाल्हि सची करे वियो आहे कूड़ो हो पर ॻाल्हि वाकई आयतुल कुर्सी अहिड़ी आहे ख़बर अथई केरु हो नहीं हुयो त चोर हमेशा न शैतान हो शैतान हो अल्लाह ताला तोखे उन ते ग़लबो ॾिनो आहे उन ते कुवत ॾिनी आहे उनखे पकड़ण जी तौफ़ीक़ ॾिनी आहे ज़ाहिरी निगाह जो कमाल न आहे या तुंहिंजे दिलि वारी दीद आहे जंहिंखे अरबी ॾिसी हासिल थी ईद आहे जंहिंजी पूरी उम्मीद आहे जंहिंजी जान मोहम्मद इश्क में ख़रीद आहे इहे दिलि जूं दीदूं आहिनि जेके चोर खे पकड़ियो वेठियूं आहिनि अरे महबूब जो इल्म अली जो इल्म बेनिहार मुझे दिल पर हबीब जो इल्म बेनिहार शेर खुदा रमज़ान जो महीनो आहे तरावीहूं पढ़ियूं आहिनि क़ुरान पढ़ियो आहे सहरी खाई हाणे अञा सज जो टाइम न थियो आहे अचे थो मस्जिद ॾे शहर में सॾींदो पियो आई मुसलमान हलो निमाज़ ते उथो मुसलमान अचो मुसलमान पढ़ा ॾींदो पियो अचे केरु सुहिणो अली जो सुहिणो प्यारो सुभान अल्लाह हा दुश्मन तार में बीठो आहे लिको बीठो आहे शेर खुदा लंघियो आहे दुश्मन वार कयो आहे साईं खे शहादत नसीब थी अञा कुझु ज़ाहिरी ज़िंदगी जा फसाहा हजरत इमाम हसन मिठो पानी ठाहे आयो आहे शरबत दिल भर अब्बा पी चाहे तो दिल भर बच्चा अवल मुझे दुश्मन खे ॾे मुझे मथा हमले करने वाले खे ॾे मां पंहिंजे महबूब नबी करीम जी सुन्नत अदा कयां हबीब जो अखलाक कहिड़ो हो नून वल कलम वमा यस्तुरून मा अंत बिनिअमति रब्बिक बिमजनून व इन्न लक लअजरन गैर ममनून व इन्नक लअला खुल्किन अज़ीम खुल्क अज़ीम मुस्तफा जो हो बुरे सा भलाई करन बेवरे सा वर करन वो जफा करते रहे हाँ वो जफा करते रहे और ये वफा करते रहे अपने अपने फर्ज को दोनों अदा करते रहे ओह सोहनो अली हिन महीने में शहीद थियो उन अली उल मुर्तज़ा खां पुछ त हिन महीने जो शान छा आहे हिन जो कदर छा आहे हिन जो मकाम छा आहे ईद जो ॾिहाड़ो थियो आहे कंहिंखे भला कपिड़ा हण को ख़ुशियूं पियो करे को सेंटू पियो हणे को अतर पियो हणे मुंहिंजे सुहिणे अलीअ जे अखियुनि मां पाणी पियो वहे पुछनि था बाबा अॼु अल यौमुल ईद अॼु ईद जो ॾिहाड़ो आहे महबूब सां मिलाइण दीद जो ॾिहाड़ो आहे अबा ईद त हुम ई भली मटियारनि में बि ईद थी मोरे में बि ईद थी पर मदीने छो था वञूं ईद जे लाइ जो महबूब जो हरम आहे ॻाल्हि महबूब जो ॾाढियां ॻाल्हि वॾे आवाज़ सां छा चवंदो कर या शफी अल उम्मम लिल्ला कर दो करम शाला वसदा रहे तेरा सुहना हरम ये सद साईं खे या शफी अल उम्मम लिल्ला कर दो करम शाला वसदा रहे तेरा सुहना हरम शाला वसदा रहे तेरा सुहना हरम तमन्ना दिल जी तमन्ना तेरी यादों से मामूर सीना रहे सामने मेरे तेरा मदीना रहे आमीन तेरी यादों से मामूर सीना रहे सामने मेरे तेरा मदीना रहे दर पे बैठा रहूं लेकर के चश्मे नम शाला वसदा रहे तेरा सुहना हरम कुर्बान हो छा मुझे महबूब हरम जो निज़ार छा हरम जो निज़ार खुदा जो कसम थी ॿुधा
जेको हरम में ईद पढ़े वो बख्त वारो आहे, पर जेको मुस्तफ़ा जे पुठियां ईद पढ़े, हाँ महबूब जे पुठियां ईद पढ़े, उन जी ईद किरोड़े ईदुनि खां मथे आहे। बचड़ा पुछनि था बाबा शेर खुदा जंग में वञी मरकंदो वेंदो आहे, मरकंदो वेंदो आहे, खिलंदो वेंदो आहे, ईद ते था हलूं अखियुनि में पाणी। हमें तो मुझा बच्चा गाल सही आ, अज ईद आ, छो त दिल भर में दीद आ, पर कुछ मुखे इंतजार आ, दिल बेकरार आ, छाजे करे से रमजान जो महीनो आयो आ, रमजान अल्लाह जो मेहमान आ, के दुनिया जे दोस्त जो मेहमान ईंदो आ, खिदमत कबी आ, मां खुदा करे राजी थी वने, मुखे फिक्र थी पियो आ, मूं रोजा बि रखिया, तरावीहूं पढ़ियूं, कुरान पढ़ियो, खत्मा कढिया, इबादत कई आ, पर अञा बि सोचां तो मेहमान रब जो राजी थी अल्लाह नाराज थी ऐं तो जो रोज़ा न रखिया, अल्लाह जा बाना तो तरावीहूं न पढ़ियूं, तो हिन महीने में नमाज न पढ़ी, जंहिंमें नफिल पर त फर्ज़ जो सवाब, हिकिड़ो फर्ज़ पर त 70 फर्ज़न जो सवाब। केॾी महिरबानी आहे। ही प्यारो महीनो, शान वारो महीनो, जंहिंजी हर घड़ी निराली आहे, हर सात निराली आहे, हर टाइम निरालो आहे। अल्लाह छा थो फरमाए, शहर रमदान अल्लज़ी उन्ज़िल फ़ीहिल क़ुरान, हिन में क़ुरान लाथो वियो आहे। छाला हिन पोतीअ वेढ़ण जे लाइ, अलमारी में रखण जे लाइ, छाजे लाइ, हुदल लिन्नास, माण्हुनि जे हिदायत लाइ, हुदल लिन्नास व बय्यिनातिन मिनल हुदा वल फुरक़ान, चिट्टा दलील थी आयो आहे, ही हलाल आहे, ही हराम आहे, ही पलीत आहे, ही पाक आहे, ही जायज़ आहे, ही नाजायज़ आहे, ही भलो आहे, ही बुरो आहे, ही सुठो आहे, ही गंदो आहे, ही जन्नत आहे, ही जहन्नम आहे, इनखे ॿुधाइण लाइ आयो आहे। अल्लाह ताला छा फरमायो ते, फमन शहद मिनकुम शहर फलियसुम, पोइ जेको बि हिन महीने में धरतीअ ते मौजूद आहे सो रोज़ो रखे। रोज़ो साईं बीमार आहे, हथ जी बीमारी न ठाहे, मकर न करे, फमन शहद मिनकुम शहर फलियसुम, ओ रोजा रखे, वमन कान मरीदन औ अला सफरिन फइद्दतुम मिन अय्यामिन उखर, पर जे बीमार आहे या मुसाफ़िरीअ ते आहे त पोइ जॾहिं चाक थिए या मोटी अचे ओतिरा रोजा रखे। युरीदुल्लाह, वाह क़ुरान करे, अल्लाह जो इरादो आहे कहिड़ो, युरीदुल्लाह बिकुमुल युस्र, रब तव्हां सां आसानी थो करणु चाहे, तकलीफ़ ॾियणु थो चाहे, वला युरीदु बिकुमुल उसर, अव्हां खे तकलीफ़ जो इरादो नथो करे, वलितुकमिलुल इद्दत, जेके सफ़र में या बीमारी में रोज़ा खुटी पवनि उहे रखे ॻाणाटो पूरे करे छॾ, वलितुकब्बिरुल्लाह अला मा हदाकुम, अल्लाह हिदायत कई अथव उन ते रब जी तकबीर चवंदा कयो, वलअल्लकुम तशकुरून, ऐं अल्लाह जो शुक्र कयो जंहिं तव्हांखे मुस्लमान बनायो, जंहिं तव्हांखे मिठे मुहम्मद जो उम्मती बनायो, जंहिं तव्हांखे क़ुरान जहिड़ो किताब अता फरमायो, जंहिं तव्हांखे रमज़ान जहिड़ो महीनो अता फरमायो, जंहिंजे लम्हे लम्हे में रहमत जा वस्कार थींदा था वञनि। जागो था दा मुंहिंजे महबूब जो उम्मती, हिकिड़ो महीनो 11 महीननि जा ॾोह लाहे, 11 महीननि जा गुनाह लाहे, 11 महीननि जूं महिरबानियूं खणी अचे। हिन में रोज़ो रखण बि भलो, पर रोज़ो खोलाइण बि। दुर्रुल मजालिस फारसी में पुराणो किताब, उन लिखियो त रमज़ान महीने जो चंड बीठो आहे, नबी सुहिणे जो न्याणो ऐं 3 नंबर यार हजरत उस्मान गनी, जंहिंजी जन्नतुल बकी में मज़ार आहे, अम्मा हलीमा साईं जे भर में। उलमा सी फरमाइनि था त महबूबनि खां कॾहिं साहबनि पुछो, अबू बकर सोने जो क़िबला मुंहिंजी क़बर किथे थींदी? साईं त मुंहिंजे भर में। उमर त साईं मां फरमायो तूं अबू बकर सां लागी थो,
उस्मान तो क़िबला मां फरमाया तीर कमान खणिया कमान में तीर विझी ओभर मुंह करे हण जिते तीर किरंदो ते तुंहिंजी मज़ार साईं तीर हयो जिते हाणे मज़ार हिते किरियो जन्नतुल बकी में साईं ते उस्मान तीर आस्ते हई या ॾाढिया ज़ोर सां या इहे क़िबला हयूं हथ पर घणो ज़ोर न छो साईं दिलि चयो घणो परे न वञा फरमायो तो इहो सोचो हो पर मूं सोचो अञा परे तीर किरे हां उते तुंहिंजी मज़ार थिए हां पोइ तुंहिंजे मज़ार ऐं मुंहिंजे मज़ार जे विच में जेको पुरजे हां जन्नती थी वञे हां वाह वाह मुंहिंजा सुहिणे हबीब जा सहाबी हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु चओ सुभान अल्लाह ॾाढा चओ सुभान अल्लाह महबूबन खे अर्ज़ु करे साईं तव्हां फरमाया त रोज़े खोलाइण जो बि सवाबु आहे फरमायो हा पोइ क़िबला जे मूं वटि रोज़ो खोलियो सभु सहाबी वठी हलो साईं क़बूल कयो शाम जो रोज़े खोलण जो टाइम आहे अॻियां महबूब सुहिणा सहाबनि जो टोलो उस्मान गनी हबीब जे भर में हले पियो विखूं ॻणींदो थो हले हिकिड़ी ॿ टे चार सहाबी चवंदा उस्मान ही दावत कहिड़ी विखूं पिया ॻणी फरमाया त मूंखे तव्हां चरियो चओ या अकुलमंद चओ मुंहिंजो पंहिंजो फ़ैसिलो आहे अॼु मां विखूं हिनजे करे थो गयां जो मुंहिंजे घर उहो महिमान थो थिए जंहिंजे कदमनि चुमण जे लाइ अर्श रब खां दुआऊं घुरंदो आहे महबूब थो महिमान थिए हबीबे खुदा थो अचे मां ख़ुशीअ में विख विख जे बदिले में अल्लाह जे शुक्राने तौर बानू ख़रीद करे आज़ाद कंदुसि जेतिरियूं विखूं थींदियूं ओतिरा बाना आज़ाद दावत थी देर सां सोहनो अली घर आयो सैयदा तय्यबा ज़ाहिदा आबिदा साजिदा कामिला फाज़िला साइमा फातिमा रज़ी अल्लाह अन्हा पुछे थी भाई शेर खुदा लिमत आखा त छाजे लाइ देर थी चई वाह जी दावत उस्मान जी थी साईं भत भलो हो ताम भलो हो खाधो भलो हो महबूब भलो हो जमात भली सब ॻाल्हियूं भलियूं हल पर वॾी ॻाल्हि आहे जो विख विख जे बदिले में बानू रब जे शुक्राने तौर आज़ाद कई त महबूब महिमान थियो आहे ख़ातून जन्नत समय ते अली सुहिणा पोइ तो दिलि में छा पे चयो त जे मूं वटि ताक़त हुजे हा माली त मां बि ईअं कयां हा ईअं चई पिए न फरमाई हा चई क़िबला दावत ॾेई आहे बाबा खे दावत ॾियणु तुंहिंजो कमु आहे इंतज़ाम करणु मुंहिंजो कमु आहे वाह वाह मुंहिंजा महबूब वाह मुंहिंजा सुहिणा नबी साईं वटि आयो शेर खुदा क़िबला अव्हां जी न्याणी दावत ॾिनी आहे साईं फरमायो मां हिकिड़ो न साईं बिलाल खे चओ त ऐलान करे सभु सहाबी दावत ॾेई हज़रत अली घर में आयो फातिमा ज़हरा अटो आहे चई न साईं को छेलो कोठो अथई चई न साईं महबूब ईंदो छा खाराईंदी चई शेर खुदा मरियम ही ईसा जी अम्मा उनखे अण मुदायता मेवा पे ॾिनई हूअ ईसा जी अम्मा मां मुहम्मद जी न्याणी हूअ ईसा जी अम्मा मां हसनैन जी अम्मा हूअ ईसा जी अम्मा मां तोजर दिलबर जी कुंवार मां पंहिंजे लाइ नथी घुरांसि महबूब लाइ थी घुरांसि सजदे में अची वई मौला तुंहिंजो महबूब महिमान अटो कोन ॻोहींदी मां जंड कोन हलाईंदी मां छेला कान रधींदी मां महिमान बि तुंहिंजो आहे महबूब बि तुंहिंजो आहे खाधो बि तूं मोकिले ॾे त खारायांसि मौला पैसा कोन्हे जो बाना आज़ाद कयां ताम बि तूं मोकिल त आज़ादी बि तूं अता फरमाए अल्लाह अल्लाह सुभान अल्लाह हुजूर आया सैयदा सजदे में आ जिब्रील अमीन जन्नती ताम खणी आयो छा चवंदा शिफ्ट लगी हिकिड़ी ॿी टी साईं फरमाया जिब्रील छा पियो करी क़िबला रखां पियो दस्तरखान फरमायो रोज़ो खुलंदो हिकिड़ा खोले पोइ ॿिया न खोलींदा गॾु खोलींदा सभिनी लाइ रखां फरमायो सभिनी लाइ रख सैयदा सजदे मथियो थी
साईं थोरा अम्मा या मरियम अन्ना लक हाज़ा क़ालत हुवा मिन इंदिल्लाह इन्नल्लाह यरज़ुक़ु मन यशाअ बिग़ैरि हिसाब। अन्ना लक हाज़ा, किथों आयो? मरियम सान खां ज़करिया नबी पुछंदो त अन मुदाता मेवा सारे जा उन्हारे में सारे में किथों? फइन हुवा मिन इंदिल्लाह, अल्लाह वटा। अज नबी तो पंहिंजे न्याय खे अम्मा अन्ना लक हाज़ा, ही खाधो किथों आयो आहे? चई बाबा हुवा मिन इंदिल्लाह, रब वटो आयो। रोज़ा खुलिया, जन्नती खाधो, जन्नती नबी, जन्नती सहाबी, जन्नत जे न्यान सरदारनि जे सरदार हज़रत ख़ातून जन्नत, सॼो मामलो जन्नतनि जो आहे। जॾहिं साईं मोटा त मुर्कनि खां लबनि ते तबस्सुम। सहाबनि पुछियो साईं तबस्सुम, फरमायो मालिक जी रज़ा मुंहिंजे न्याणी ते केॾी आहे, केतिरो प्यार। किबला कीअं ॻाल्हि आहे? फरमायो उस्मान गनीअ पंहिंजी मिल्कियत ते ॿानड़ा आज़ाद कया। हाणे मां जो हलां पियो त जिबरील मुंहिंजो विखो पियो ॻणे, 1 2 3 4। पुछांसि तो जिबरील छो? चए थो किबला रब चयो आहे त विखूं ॻणे आ। जेतिरियूं ख़ातून जन्नत जे घर ते विखूं चंद ओतिरा जहन्नमी 1 2 न। विख विख जे बदिले 70,000 जहन्नमी जहन्नम खां आज़ाद कया। रोज़ो खोलण खोलाइण दर्जो आहे। रमज़ान जे महीने जी घड़ी घड़ी बरकत वारी आहे। निंड बि इबादत आहे, ज़िक्र में सुते हलंदे वेहंदे फिरंदे जहिड़े हाल में आहे, इबादत ई इबादत आहे। उहो महीनो आहे, उन जी 20 तारीख़ आहे, 19 रोज़ा गुज़री विया। बाक़ी जेके रोज़ा मुस्लमान रख, अल्लाह आबाद करे, शाद करे। रब मुंहिंजो चवण अव्हां जो ॿुधण क़बूल फरमाए। अव्हां जे जमात खे, मस्जिद खे, शहर खे महबूब सुहने जे सदके अव्हां जे दुआउनि जे तुफ़ैल मूंखे सॼी जमात खे आबाद रखे। आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। उथण जी तकलीफ़ कयो, मुंहिंजे आका ते सलात सलाम पढ़ूं, उन खां पोइ दुआ। सय्यदी या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह या सय्यदी या नबी अल्लाह गरीबम या रसूल अल्लाह गरीबम गरीबम या रसूल अल्लाह गरीबम नदारन दर जहां जुज तू हबीबम मर्जदारम ज़िसिया ला दवाए मगर अल्ताफ तू बाशद तबीबम बरी नाज़म के हस्तम उम्मती तू गुनहगारम वलेकिन खुश नसीबम हबीबी सय्यदी या रसूल अल्लाह जी आए जनाबे आली आए अरब अजम जावाली जात तो है जी आन राली कौन दराता व्यो को खाली या नबी सलाम अलैका या हबीब सलाम अलैका सलावतुल्लाह हबीबी सय्यदी या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह या अकरमल खल्क माली मन अलूज़ बिही या अकरमल खल्क माली मन अलूज़ बिही सिवा कैंद हुलूलिल हादिसिल अमीन वलन यदीक रसूल अल्लाह जाहो कभी इज़ल करीम तजल्ला बिस्म मुंतक़मी या रसूल अल्लाह उन्ज़ुर हालना या हबीब अल्लाह इस्मा क़ालना इन्ननी
फी बहर गम्मिन मुगरकुन खुज़ बियदी सहिल लना अश्कालना हबीबी सय्यदी या रसूल अल्लाह तुझी ज़ात ते पाक रहमत तू खुदा दी खास नेमत तुझे सिरे उम्मत तुझे सदके मिलंदी जन्नत या नबी सलाम अलैका या रसूल सलाम अलैका या हबीब सलाम अलैका सलावतुल्लाह अलैका सलावतुल्लाह अलैका। मदीने जा घोट सुन मुझा सदड़ा कज मोहम्मद मोटासी तुझे आसरे। मदीने जा शेर सुन मुझा सदड़ा भर मुबारक पेर आसी तुझे आसरे। मदीने जा शाह सुन मुझा सदड़ा कारण रब्बा लास गोरस जिस परी हबीबी सय्यदी या रसूल अल्लाह छा चवा माशान तुझो शान बे पायान तुझो सैरला मकान तुझो रब मीज़बान तुझो या नबी सलाम अलैका सलावतुल्लाह अलैका सलावतुल्लाह अलैका। ऐ दिरी सजा सहारा पाक रब संदा पियारा कर भलाई तू भलारा माफ कर मेड़ई मुझारा या नबी सलाम अलैका या रसूल सलाम अलैका या हबीब सलाम अलैका सलावतुल्लाह अलैका सलावतुल्लाह अलैका। अस्सलाम ऐ सब नबियन जा नबी अस्सलामे वाक़फ़े राज़े रबी अस्सलाम ऐ नूर निर्मल नामदार अस्सलाम ऐ मुफ़लिसन जा मददगार आका तो मथा लख लख सलातों लख सलाम था पढ़ूं बीही अदब सा तुझा सद गुलाम सलात व सलाम अलैक या रसूल अल्लाह अस्सलात व सलाम अलैक या हबीब अल्लाह व अला आलिक व अस्हाबिक या नबी अल्लाह। रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम वतुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। मुझा करीम ऐ रहीम रब असां गुनहगारन जी ये गरीबानी महफिल कबूल फरमा या अल्लाह मर्ज कर्द दर्द दुश्मन दफ़ा फरमा या अल्लाह सजी जमायत दिल जो मुरादूं तो रब जानी थो तोखे ख़बर आ मूंखे ख़बर ना है मौला सारी जमायत अला दुआ है सभिनी जा बेड़ा पार फरमा या अल्लाह जन महफिल मल्हाई तंजा बेड़ा पार फरमा जेके परे वेझे का ॿुधण आया तंजा बेड़ा पार फरमा मुंहिंजा मौला असांखे क़ुरान करीम ते अमल अता फरमा क़ुरान पाक जो इल्म अता फरमा असांजे बच्चन खे सालिह आलिम बना बेबरकत इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अला ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह।